बोल टीजड़ी माता की जय। टीजड़ी व्रत कथा। सतन भावरनि में हिक भेण हुई जंहिं टीजड़ी माता जो व्रत रखियो हो। भावरनि उन्ही ॾींहुं यज्ञ करायो। तॾहिं भेण खे चवनि था कि भेण असां यज्ञ करायो आहे, उन में हली करे शामिल थियो। भेण चए थी भावरनि खे कि भाउ मां जेको टीजड़ी माता जो व्रत रखियो आहे, जेसिताईं मां चंड खे अर्घ कान ॾींदमि तेसिताईं मां तव्हां सां कान हली सघंदमि। भाउर सुबुह खां शाम थी वई आहे। भेण जे कठोर व्रत खे ॾिसी करे छा था ॾिसनि कि हिकु जबल ते, हिकु पहाड़ ते चढ़ी करे वञी थाल था रखनि। थाल जे पुठियां वञी करे बाहि था ॿारे छॾनि ऐं भेण खे चवनि था कि भेण 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 हे ॾिस चंड निकितो अथई। भेण उन नकली चंड खे ॾिसी करे ऐं अर्घ थी ॾिए पई। अर्घ ॾियण खां पोइ घर में अचे थी, छा थी ॾिसे कि मुंहिंजो पति हिन संसार खे छॾे करे हलियो वियो आहे। तॾहिं भेण चए थी हे भाउ तव्हां मूंसां कहिड़ो एॾो ॾोह कयो अथव जंहिंजे करे मूंखे इहा सजा मिली आहे। चईंसि असां भाउर चवनि था असांखे कहिड़ो पतो कि तुंहिंजो एॾो सचो ऐं पवित्र विर्त हो। चई हिन मां सचे भावना सां विर्त रखियो हो। हीअ पंहिंजे पति खे खणी करे हिकु वण जे हेठां वञी करे वेही थी रहे पई। पूरे 12 महीने खां पोइ उन वण जे पासे मां हिकु ब्राह्मण पियो लंघे। पुत्री तूं हिन वण जे हेठां छो वेठी आहीं? चईसि मूंखां ग़लती थी वई, टीजड़ी माता जो विर्त बिगर खोले ऐं मां मुंहुं चोरे वरितो आहे। चईसि सुभाणे जेको टीजड़ी माता जो विर्त अथई, सुबुह जो उथी करे असुर कजांइ, मंझंदि जो ब्राह्मण जे घर में वञी करे टीजड़ी माता जी पूजा कजांइ, शाम जो वञी करे ऐं कथा ॿुधजांइ, कथा खां पोइ अर्घ ॾिजांइ। अर्घ वारे छंडे मां पंहिंजे पतीअ खे छंडो हणंदीअ, तुंहिंजो पति जिंदो थी वेंदई। हिन अहिड़े प्रकार ब्राह्मण जे घर में सुबुह जो वञी करे पींघल उॾी अथई, मंझंदि जो शाम जो वञी करे कथा ॿुधी अथई। उन खां पोइ चंड खे अर्घ ॾिनो अथई। अर्घ ॾियण वारे खीर मां हिन खे छंडो हयो अथई। हीउ पति उथी खड़ो थियो आहे। चएसि ही पत्नी मूंखे हेॾी कहिड़ी निंड मां उथारियो चई? चई परमात्मा कंहिंखे बि अहिड़ी गहरी निंड न ॾे। जे उनखे वर बख़्शे ॾिनई तीअं सभिनि खे ॾिजांइ। बोल टीजड़ी माता की जय। बोल टीजड़ी माता। जेको बि सचे भावना सां हिन टीजड़ी माता जी कथा खे ॿुधंदो ऐं हिन विर्त खे रखंदो, उनजी सभई मनोकामनाऊं पूर्ण थींदियूं। बोल टीजड़ी माता की जय।